मेहर मां के ख़बर ॾींदा हलूं। मीर रियाज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर भरिसां ॻोठो घारी जो रहवासी तारिक अली थेबो ऐं महमद बच्चल मज़ारी नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची एहतजाज कंदे चयो आहे त ॻोठो घारीअ जी देह उम्मेद देरो में सर्वे नंबर 26 वडेरो ख़ालिद सिंह थेबो जी 5 जिरेब ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते जवाबदार हुज़ूर बख़्श पंवरो कब्ज़ो करणु चाहे थो। हुन असां सां मुख़्तलिफ़ माण्हू वठी अची घेरो कयो आहे ऐं हू मोतमार धमकियूं बि ॾिए थो। हुन चयो त ज़रई ज़मीन असांजी आहे, हू पाण खे कूड़ो मालिक सॾराए ज़मीन खपाइण जी कोशिशि करे थो ऐं ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। हुन चयो त ज़रई ज़मीन जो केस कोर्ट में पिणु हलंदड़ आहे, जॾहिं त ज़रई ज़मीन जा कागज़ बि असां वटि आहिनि। ही ब्लैकमेलर असां सां ज़्यादती करे थो। हुन चयो त ज़रई ज़मीन ॿियो केर बि ख़रीद न करे, ज़रई ज़मीन जा मालिक असां आहियूं। अगरि को बि ज़मीन जी ख़रीदारी कंदो त उन जो ज़िम्मेवार पाण हूंदो। हुन SSP दादू खां मुतालबो कयो त कब्ज़ाखोर जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾेई इंसाफ़ फराहम कयो वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। मददगार पीर फतन शाह वटि हथियार बंदन पारां रोड ब्लॉक करे ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खे रोके फुरलुट कई वई। पुलिस अॻो निंड सुतल हथियार बंद पारां मोटरसाइकिल ते सवार हिक फैमिली खे यरगमाल बणाए फुरलुट कई। हथियार बंदन मज़ामत करण ते मोटरसाइकिल ते सवार मोहम्मद अमीन बोहेड़ो संदसि मौसूम ॿारनि मोहम्मद यामीन ज़ामिन अली ऐं मिसमात नाइला खे डंडा ऐं हथियारनि जा बट हणी ज़ख़्मी करे आसानी सां फरार थी विया। मुतासिर कुटुंब मदे जी ॻोठ पीर जंडाम वञी रहिया हुया त हथियार बंदन रोके यरगमाल बणाए फुर करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मदे जी आंदो वियो, जिते फौरी तिबी इमदाद बाद ॻणती जोगी हालत हुजण करे लाड़काना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। ज़िला शिकारपुर में बदअमनी बरक़रार मदे जी फरहान सिटी फेज़ 2 जे कॉलोनी में नामालूम हथियार बंदन जे टोले सईद अब्बासी जे बंगले में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे यरगमाल बणाए समूरो सामान खणी विया। 3 कलाकनि ताईं हथियार बंदन हथियारनि जे ज़ोर ते समूरे घर भातियुनि खे यरगमाल बणाए फुरलुट कई आहे। घर धणी सईद अब्बासी हथियार बंदन बंगले अंदरि दाख़िल थी करे दरवाज़नि जा ताला तोड़े अलमारियुनि जी भञ करण बाद घर में पियल लखे रुपया रोक रक़म 4 तोला सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान खणी आसानी सां फरार थी विया आहिनि। घर मालिक सईद अब्बासी मदे जी शइ जो अमन तबाह थी वियो आहे। मदे जी पुलिस राति जो गश्त करण जे लाइ तयार न आहे। थाणे ते बर वक़्त वञी इतला ॾिनो, पर पुलिस हिन वक़्त ताईं वाक़े वारी हंधि न पहुती आहे। घर धणी सईद अब्बासी DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर नोटिस वठी करे चोरी थियल सामान वापसि कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में सखर लाड़काणो मेन रोड ब्लॉक करे धरणो हयो वेंदो। मुतासिर घर धणियुनि जो मुतालबो। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ उल खैबर। सरवरी जमात जे मरकज़ी चेयरमैन ऐं सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईद ज़मान आतिफ भट्ट शाह पंहिंजी पीपल्स पार्टी जी झूने अॻवान सैयद पीरल शाह लतीफ़ी सां मुलाक़ात करे अयादत कई ऐं उन मौक़े ते संदसि फर्ज़ंदनि सैयद फरहाद अब्बास शाह लतीफ़ी ऐं सैयद अहसन अब्बास शाह लतीफ़ी सां मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। मखदूम सईद ज़मान जे आजिया कंदे उन खे लुंगियुनि जा तोहफ़ा बि पेश कया विया, जॾहिं त सैयद मोहम्मद अली शाह अजनानी ऐं मियां हिसामुद्दीन भी गॾु मौजूदु हुआ। सरवरी जमात जे चेयरमैन मखदूम सईद ज़मान आतिफ जो चवणु हो त सैयद पीरल शाह अल मारूफ सैयद ग़ुलाम अकबर शाह लतीफ़ी जे घर सां असांजा सिर्फ़ु सियासी न पर ज़ाती ऐं ख़ानदानी तालुक़ आहिनि, जेके हमेशह क़ाइमु रहंदा ऐं असांजे नौजवान बि उन तालुक़ खे बरक़रार रखंदा। हिन चयो त सैयद पीरल शाह लतीफ़ी पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान ऐं शहीद राणी जो वेझो साथी रहियो आहे। अॼु उन सां मिलण ऐं कचहरी करण लाइ उन वटि पहुता आहियूं। सिजावल रिपोर्ट। इम्तियाज़ मेमण सिजावल में रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने जे हवाले सां टाउन चेयरमैन आफ्ताब शाह शिराज़ी जी सदारत में इजलास थी गुज़रियो। इजलास में वाइस चेयरमैन साजिद लगारी समेत काउंसलर मौलवी अशरफ मेमण, आफ्ताब अहमद पंवर, ज़फ़र अमीन मेमण, हाजी मोहसिन सिंधी वडेरो, सिकंदर हथियार, मोहम्मद कासिम मल्ला सिर, शहजाद हुसैन शाह बुखारी ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते टाउन चेयरमैन आफ्ताब शाह शिराज़ी ॿियनि चयो त रमज़ान मुबारक जो महीनो पूरी उम्मत मुसलमान लाइ इबादत जो महीनो आहे। हिन महीने जो इस्लाम में वॾो रुतबो आहे। हिन महीने जो एहतराम करणु हर मुसलमान जो फ़र्ज़ु आहे, जंहिं लाइ ज़िले इंतिज़ामिया खे खपे त शहर में होटलुनि ते सरेआम हलंदड़ खाइण पीअण जी शयुनि ऐं उनखे विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खंयो वञे। टाउन चेयरमैन आफ्ताब शाह शिराज़ी टाउन अमले खे अहकामात जारी कंदे चयो त शहर जी सफ़ाई जी निज़ाम खे बहितर कयो वञे, ख़ासि करे मस्जिदुनि जे रोडनि रस्तनि खे साफ़ सुथरो कयो वञे ऐं इंतिज़ामिया खे मुतालबो कंदे चयो त सहरी इफ़्तारी ऐं तरावी नमाज़ जे वक़्तु लोड शेडिंग ख़तमु कई वञे।